हाँ मम्मी और मां आया आहियूं भगवंती नावाणी जी वर्सीअ इवेंट ते उल्हासनगर में। एक्चुअली मुझे अॼु जो ॿियो हुयो प्लान, पर अॼु सुबुह जो मूंखे इन्विटेशन आई ऐं फ़ोन आयो त मां जेको अॼु जो शेड्यूल हुयो उहो चेंज कयो ऐं अवल ख़ैर सुभाणे कंदमि उहे कम। अॼु जेको आहे उहो भगवंती नावाणी जे इवेंट ते मूंखे अचिणो हुयो, छाकाणि त मूंखे पर्सनली भगवंती नावाणी लाइ ॾाढी रिस्पेक्ट आहे। मां हुननि ते ॾाढी पढ़ाई कई आहे ऐं उन्हनि जी मां एक्टिंग ॾिठी आहे। उन्हनि ख़ाली हिकु सिंधी फिल्म में कमु कयो आहे, सिंधूअ जे किनारे, पर उन में उन्हनि जी जबरी एक्टिंग कई आहे। ऐं हिकिड़ो उन्हनि जो फेमस डायलॉग आहे, मशीन ते वेही करे कपिड़ा थी सिले पिक्चर में, सिंधूअ जे किनारे सिंधी फिल्म में। ऐं इहा पिक्चर ठही 1968 में। त उन में उहो चए थी, हिकिड़ो डायलॉग अथनि उन्हनि जो, कमु कबो त थींदो न। ऐं मूंखे उहो ॾाढो वणंदो आहे। मां पंहिंजे डेस्क ते हणी छॾियो लंडन जे घर में, छाकाणि त वाकई में कम एॾा पिया आहिनि, पर उन बारे में ख़ाली ॻाल्हाईंदसि त किथां कमु थींदो। त अॼु मुंहिंजो फर्स्ट टाइम आहे मां उन्हनि जी वर्सी थी अटेंड कयां। उल्हासनगर में भगवंती नावाणी मंदिर जेको आहे उहा हिकिड़ी जॻह आहे ऐं हिकिड़ा माधव अंकल आहिनि, माधव चटवाणी, उहे अंकल आहिनि। उन्हनि मूंखे फ़ोन करे इनवाइट कयो त असां हाणे हुते पहुता आहियूं। मुंहिंजी सदोरी राणी गॾु आई आहे। मम्मी हाय चओ। हाय। त असां ॿई आया आहियूं ऐं मां हील्स में गाॾी न हलाईंदी आहियां, त हाणे मां पंहिंजा शूज़ थी चेंज कयां, वाला पाता। असां हाणे इवेंट ते पहुता आहियूं एंड आई एम सो एक्साइटेड। त मां ॾिसण थी चाहियां कि कहिड़े तरीक़े सां कंदा आहिनि, छा कंदा आहिनि। ऐं उनजो यादगिरीअ में भगवंती नावाणी 22 अक्टूबर 1986 में गुज़ारे विया। त अॼु उन्हनि खे थिया 96, 2006, 2016, अॼु उन्हनि खे थिया 32 साल गुज़ारे वए। इफ़ आई एम नॉट रॉन्ग हो ॼाया हुया सिंध में, पक्का सिंध में ई ॼाया हुया, आई एम नॉट रॉन्ग। पर हुननि खे हुननि जी ॾाढी यंग एज में डेथ थी वई। 46 इयर्स जा हुया भगवंती नावाणी दीदी जंहिं महिल हू गुज़ारे विया। ऐं हुननि खे सिंधी कोयल जे नाले सां, सिंधी कोयल जो उन्हनि खे खिताब मिलियल आहे। आई एम वेरी एक्साइटेड फॉर दिस इवेंट एंड आई कैन नॉट एक्सप्रेस कि मूंखे उन्हनि जे बारे में केतिरी रिस्पेक्ट आहे ऐं केतिरो उन्हनि खां सिखणु मिलियो आहे। बिकॉज़ सभु जेको 1960s जो दौरु हुयो, शी वॉज पार्ट ऑफ गोबिंद माली जे कलाकार मंडल जी हिकिड़ी इम्पोर्टेंट मेंबर हुई ऐं सॼो ऑल इंडिया में उन्हनि टूर कयो हुयो, सिंधी गाना ॻाईंदा हुया। ऐं गोबिंद माली खे हो पंहिंजो मेंटर मञींदा हुया, पंहिंजो टीचर मञींदा हुया। त ख़ाली इंडिया में न, ऑल ओवर वर्ल्ड, लंडन में बि मूंखे ख़बर आहे, चङनि ॼणनि ॿुधायो आहे, ऑल ओवर द वर्ल्ड उन्हनि सिंधी इवेंट्स कया। सॉरी मां फ्लिप स्क्रीन में थी ॾिसां वार ठाहिण लाइ। ऑल ओवर वर्ल्ड उन्हनि सिंधी इवेंट्स कया ऐं सिंधी लाॾा उन्हनि जा ॾाढा फेमस आहिनि, जाम सुठा गाना ॻाया अथऊं। ऐं सिंधी सिनेमा लाइ मूंखे उन्हनि लाइ एॾी रिस्पेक्ट आहे, छाकाणि त सिंधी सिनेमा में उन्हनि जाम वधीक कॉन्ट्रीब्यूट कयो आहे। सॼो लेट 1950s ऐं 60s में सभिनी में उन्हनि जा ई गाना आहिनि। झूलेलाल सिंधी फिल्म, सिंधूअ जे किनारे सिंधी फिल्म, लाडली, होजमालो, वरी मदन जुमाणी दादाजी फिल्म हल त भॼी हलो। 1950s खां 1980s ताईं सभिनी सिंधी फिल्मुनि में उन्हनि जो काफ़ी इंपॉर्टेंट कॉन्ट्रीब्यूशन रहियो आहे। हलो असां उन्हनि जे इवेंट ते हलो। जो सुपुत्र संगीत जे खून में
जो गोनू भाई डॉक्टर दयाला सागर कदुस मित्रों हिन भगवती नावाणी यादगार मंदिर में हर साल असां 2 उत्सव मल्हाईंदा आहियूं। हिकु भेण भगवती नावाणी जो जनम ॾींहुं, ॿियो संदसि वर्सी। वर्सी लफ़्ज़ सिंधीअ में 4 अखरनि जो ठहियलु आहे। व र स य। व माना विसरियल, र माना रूह, स माना संगत, य माना यादगिरी। विसरियल रूह जी संगत में यादगिरी। जेके असांजा भाउ हुजनि या भेनर हुजनि, जुदा जुदा खेत्रनि में जीवन अर्पण कयो, पाण मोकियो ऐं सिंधी जातीअ जो ॻाढ़ पूछो कयो। असीं उन्हनि खे यादि कंदा आहियूं। भेण भगवंतीअ जे गले में सरस्वतीअ जो वासो हुयो। कीअं न भेण आहिनि भारत जे जुदा जुदा शहरनि ऐं विदेश जे जुदा जुदा शहरनि में वञी सिंधी संगीत जो फुगाव वरितो, हज़ारनि माण्हुनि खे मुतासिर कयो। अॼु हुन जे यादगिरी में असीं इकट्ठा थिया आहियूं। भेण प्रिया जेका सालनि खां किथे बॉम्बे बुलंद उतां अची हिते प्रोग्राम करे थी। हिन खां में नालिशाल हलंदड़ हुई या सेवा इलाका हलंदड़ हुया। के धन्यवाद आहे। भावना राजपाल जेका कैनाडा में आयल आहे ऐं उते सिंधी फिल्मूं हलाए सिंधियत जी खुशबू फैलाईंदी आहे। तुंहिंजो बेटा स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे। अॼु मूंखे खाली 2 मिंट भगवंती नावाणी दीदी जे बारे में ॻाल्हाइणो आहे। सिनेमा त टाइम पास आहे, ईअं माण्हू सम्झनि था, पर हुन ज़माने में अॼु खां 50 साल अॻु भगवंती दीदीअ 1950s में अबाणा, झूलेलाल, लाडली, सिंधुअ जे किनारे, परदेसी प्रीतम, हल त भली हलो 1950s खां 1980s ताईं हर सिंधी फिल्म में हुन गाना गाया ऐं खाली इंडिया में न पर सॼे वर्ल्ड में सिंधी गाननि जा टूर कई ऐं सभिनीनि जे शादियुनि ते जेके सिंधी लाॾा हलंदा आहिनि उहे उन्हनि जा गाना ॻाया। छाकाणि त मां एॾी चरी आहियां सिंधी फिल्मुनि खे बचाइण जी कढ ऐं सिंधी ॿोलीअ में ॻाल्हाइण मूंखे ॾाढो वणंदो आहे। भली कॉन्वेंट मां पढ़ियल आहियां, भली ॿाहिरि रहंदी आहियां, पर मूंखे पंहिंजी ॿोली ॻाल्हाइण में शर्म न ईंदो आहे। मूंखे खाली तव्हां सभिनी खे इहो ई चवणो आहे, प्लीज़ सिंधी फिल्मुनि खे, सिंधी ॿोलीअ खे सपोर्ट कयो। असां बिना असांजे माउ जे ॿोलीअ खे ॿियो कोई सपोर्ट न कंदो। प्लीज़, थैंक यू। टिकट खरीद कर फिल्म ईंदो न सर, तव्हांखे दिलि खे आनंद अची वेंदो ऐं ॿियनि फिल्मुनि खे चांस मिलंदी। नंगड़ा निमाणींदा जीवी जो
उनखे पाण खे कलाकार न सॾाई पर संतनि जी दासी सॾाई। ॾिसो हुननि जा ही मेला, हुननि जा ॾींहं असां मल्हाए रहिया आहियूं, उनखे पल पल यादि करे रहिया आहियूं। उनजे मथां हेॾी आशीर्वाद संतनि जी हुजो। असांजे सिंधियुनि जी हिकिड़ी कोयल जंहिंखे चवंदा आहिनि, ऐं लता मंगेशकर सां भेट कंदा आहियूं हुनजी। असांजे सिंधियुनि जी लता मंगेशकर भगवंती नवाणी थी गुज़री आहे, ऐं हुनजी प्रेरणा सां ई ॾाढी कलाकार जेके बि हलंदा आहिनि। बोलो असां गोट की हाय, मां अची वियमि घर। सॉरी मां वधीक शूट न करे सघियमि उते, ऐं वधीक माना चङी शूटिंग कई, जाम ॼणनि खे इंटरव्यूज़ बि वरिता, पर लास्ट में मूंखे इहो वीडियो, इहो ब्लॉग हुते ई ख़तमु करिणो हुयो, पर मां न करे सघियमि। बैटरी फिनिश थी वई ऐं मूंखे ॿी चार्ज बैटरी पाण सां गॾु न हुई, त जंहिं महिल घर पहुतमि फटाफट लॻाई बैटरी चार्जिंग ते, छाकाणि त मूंखे अॼु ई इहो ब्लॉग सुख सां ख़तमु करणो। पर छा त ॾींहुं हुयो, माना मां ॼाई उल्हासनगर में आहियां, चङा साल उल्हासनगर में रहियमि लंडन वञण खां अॻु, पर मूंखे ख़बर ई न हुई भगवंती नावाणी मंदिर आहे उल्हासनगर 4 में। जेकी पब्लिसिटी ऐं मार्केटिंग आहे न, उनजो ॾाढो वॾो रोल आहे सभिनी ॻाल्हियुनि में, ख़ाली हिकु ॻाल्हि में न। ऐं हा, चङो मुंहिंजो दिमाग़ु हीअं थी वियो आहे, एॾनि ॼणनि सां मिलियमि, ऐं सभिनी खां वॾी ॻाल्हि, अॼु मां दयाल आशा सर सां मिलियमि। ओ माय गॉड, मां हिननि जो एॾो नालो ॿुधो आहे मम्मीअ वाता, एंड ऑफकोर्स ॾाढा वॾा माण्हू आहिनि हो, त उन्हनि जूं आसीसूं मिलणु, उन्हनि सां 1 to 1 ॻाल्हाइणु साम्हूं साम्हूं, मुंहिंजे लाइफ जो ॾाढो वॾो पल हुयो, वन ऑफ द मैनी पल्स। ॾाढा अहिड़ा सुठा पल रहिया आहिनि मुंहिंजी लाइफ में, त उहो हिन में ऐड थी वियो। प्रोफेसर दयाल आशा मुंहिंजे मम्मी खे, जंहिंमहिल मम्मी मुंहिंजी CHM कॉलेज में हुई, मम्मी मुंहिंजे BA सिंधी लिटरेचर कयो आहे, त मुंहिंजे मम्मी खे BA सिंधी लिटरेचर में पढ़ायो हुयो प्रोफेसर दयाल आशा, ऐं ॾाढो उन्हनि जे बारे में ॿुधो आहे मां, मम्मी पप्पा ॿिन्हिनि जे वाता हुननि जे बारे में पढ़ियो आहे जाम कुझु, एंड उन्हनि खे मुंहिंजो फुल सलाम आहे। त उन्हनि सां मिलणु मिलियो मूंखे, त ॾाढी वॾी ॻाल्हि हुई मुंहिंजे लाइ। आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। आई होप तव्हांखे भगवंती नावाणी दीदी जे बारे में अगरि ख़बर न हुई त हाणे थोरो वधीक ख़बर पई, ऐं ख़बर हुई ऑलरेडी त तव्हांखे हिन वीडियो जे थ्रू तव्हांजूं यादूं ताज़ा थियूं, ऐं उन्हनि जा थोरा गाना वापसि तव्हांखे यादि आया हूंदा। ॿी काई तव्हांजी रिक्वेस्ट हुजे, एंड ॿी काई अहिड़ी जॻह हुजे जेकी वॾे सिंधी पर्सनैलिटी या सिंधी कलाकार जी नॉट पर्सनैलिटी, कलाकार पर्सनैलिटी बि डिपेंड्स कहिड़ो कमु कयो अथऊं, पर सिंधी सिनेमा, सिंधी ड्रामा, सिंधी लिटरेचर, सिंधी आर्ट सां रिलेटेड कोई बि माण्हू तव्हांखे ख़बर हुजे, अगरि उहे हयात आहिनि त मूंखे उन्हनि सां मिलण लाइ तव्हां प्लीज़ कॉमेंट्स में ॿुधायो, मां उन्हनि सां मिलणु चाहींदमि। ऐं अगरि उन्हनि जो ईअं कोई प्लेस ठहियलु आहे, काई जॻह ठहियलु आहे, उन्हनि जे बारे में वधीक पढ़ी थी सघां, ॼाणे थी सघां, ऐं अगरि उन्हनि जे फैमिली सां मिली थी सघां त ऑफकोर्स मूंखे ॿुधायो। मां दुनिया जे कहिड़े बि कोने में वञण लाइ तयारु आहियां। मूंखे ॾाढो शौक़ु आहे इन्हनि माण्हुनि जे बारे में वधीक रिसर्च करणु, ऐं भगवंती नावाणीअ बारे में मां ॾाढो लिखी बि चुकी आहियां पंहिंजे कम में, हिन बारे में ॿिए वीडियो में ॻाल्हाईंदसि कॾहिं वेही करे फुर्सत में। पर हा, आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। 32 साल थी विया आहिनि भगवंती नावाणी खे गुज़ारे वए, अॼु बि हो ॾाढा इम्पोर्टेंट रोल आहिनि। आई ऑलमोस्ट फील लाइक हो पंहिंजे कम जे थ्रू जीअरा आहिनि, हो पंहिंजे कम जे थ्रू असांजे विच में आहिनि, यू नो, एॾो उन्हनि जो सुठो नालो आहे। भली 46 इयर्स ॾाढी नंढी एज में गुज़ारे विया, पर जेतिरो कमु करे विया न, ओ माय गॉड, लाइक मां उन जे बारे में जेतिरो ॻाल्हाइणु घटि आहे। अॼु कोशिशि कई आहे थोरो घणो तव्हांखे इन्फॉर्मेशन ॾियण जी, थोरो प्रोग्राम ॾेखारण जी, पर बाक़ी तव्हांजूं जेके बि रिक्वेस्ट आहिनि प्लीज़ मूंखे कॉमेंट सेक्शन में ॿुधायो। जेसिताईं असां ॿिए वीडियो में मिलूं तेसिताईं खोड़ प्यार, खोड़ बाक़ियूं। बाय।